साईं मसदाई करी मथे सिंध सुकार, साईं मसदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद थो कयां तव्हां ठीकु ठाक हूंदा। आरजे मोहम्मद ख़ान महिरी जो सिक भरियो सलाम समूरनि समातुनि जे लाइ जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि ॾे में जेके असांखे ॾिसंदा आहिनि ऐं मोहबतुनि भरी मोट ॾींदा आहिनि। यकीनन उन्हनि जी ख़िदमत में सिक प्यार सलाम शाल क़बूल पवे। दोस्तों अॼु हिन व्लॉग में चयोसीं तव्हां सां कुझु बनियूं जेके आहिनि, ख़ासि करे असांजे लाड़ खिते सिंध जो लाड़ खितो जेको आहे उते सारियार जो फ़सुलु तमामु घणो थींदो आहे। वॾे मिक़दार में वॾी एराज़ी ते पोखियो वेंदो आहे ऐं उते हाणे यकीनन जेको आहे न रुंबो हली रहियो आहे ऐं काफ़ी सारनि ज़मीननि में रुंबो थी चुको आहे। बाक़ी अञा कुझु ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि में रुंबे जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। असांजा उहे हारी जेके महिनत कश आहिनि उहे मसरूफ़ अमल आहिनि कमकार जे हवाले सां। यकीनन पाणीअ जी थोरी किलत जे करे लाड़ में जेको आहे काफ़ी सारियूं ज़मीनूं अञा ईअं पियलूं आहिनि ऐं उते हाणे जेको सारियुनि जो बेचो आहे उहो पोखियो वियो आहे। भरियल इंशा ताला पाणी वधंदो ऐं बारिशूं बि थींदियूं। अलाह तबारक ताला जी रहमत जेका आहे बारिश थींदी ऐं तक़रीबन 5 खां 7 तारीख़ ते वरी बरसाति ॿुधाई अथनि। इंशा समूरी सिंध जा बदीन ज़िले में पिया अलाह जी रहमत वसंदी ऐं पाणी जी जेका कमी पेशी आहे उहा ज़रूरु पूरी थींदी। ऐं सो दिलि छो त जेको शाम जा जेके पैर आहिनि उहे तव्हां सां शेयर कजनि ऐं हिन ॿनियुनि ते जेके ॿनियुनि जो जेको ख़ूबसूरत मंज़र आहे तव्हां ॾिसी सघंदो। शाम वेला आहे, शाम जा ख़ूबसूरत लम्हा आहिनि। सिज आहिस्ते आहिस्ते जेको आहे उहो पंहिंजी मंज़िल मक़सूद तरफ़ रवां दवा आहे ऐं तक़रीबन